बकर में रुकू घणा 48 14 सूरत यासीन में घणियूं आयतूं आहिनि सूरत यासीन में आयतूं घणियूं आयतूं आहिनि 14 छह आयतूं सूरत यासीन में 83 कुरान मजीद में बिस्मिल्लाह घणा भेरा आयो है बिस्मिल्लाह घणा भेरा आयो है बिस्मिल्लाह दे 114 सूरत मुल्क में आयतूं घणियूं आहिनि 40 30 सूरत अलहमद में नून घणा भेरा आयो है 40 10 भेरा ख़तम क़ुरान ते दुआ घुरण छा आहे क़ुरान शरीफ़ जेको पूरो कंदो आहे हुन ते दुआ घुरण छा आहे फ़र्ज़ आहे सुन्नत आहे वाजिब आहे और सुन्नत सुन्नत ज़मीन ते सभ खां पहिरीं मस्जिद कहिड़ी हुई हुन जो नालो छा आहे सूरत मस्जिद कहिड़ी हुई मस्जिद हराम शाबाश नमाज जा 5 वक़्त कॾहिं फ़र्ज़ थिया शबे मेराज 10 न बीबी और 11 न बीबी हा रोज़ा कॾहिं फ़र्ज़ थिया 2 नबूवत 2 हिजरी इस्लाम जी माना छा आहे इस्लाम जी पाक पेश करण पाण खे पेश करणु पाके खे सभु पुछंदी नथी छा कलमे तई में घणा अखर आहिनि 48 इस्लाम जो कहिड़ो रुकन ग़रीबनि ते फ़र्ज़ न आहे ज़कात